सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जी टीम कोरोना मुतासरन जी खिदमत में मसरूफ़ है, जेका इन वक्त ताईं दुबई तोड़े सिंध में केतरनि ई खानदानन में राशन विराए चुकी है। उंडस में सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे अगवानन माजिद हैदरी, मुस्लिम बुर्दी ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां सिंध ऐं यूएई में कोरोना वायरस सबबि मुतासिर थियल 1100 खां वधीक ॾियारीदार खानदानन में राशन विराए चुका आहिनि। हुननि चयो त यूएई जे मशहूर समाजी ऐं कारोबारी शख्सियत बू अब्दुल्ला जे सहकार सां दुबई जे अलकोज़, सतवा, बरदुबई, देरा, सोनापुर, शारजा, अजमान ऐं अबुज़ेबीअ में हक़दारनि ताईं राशन पहुचायो आहे, जॾहिं त सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई पारां डॉक्टर बू अब्दुल्ला जा थोरा मञिया विया। राशन जी विरासत जी मुहिम में माजिद हैदरी, मुस्लिम बुर्दी, इम्तियाज शेख, वाजिद हैदरी, जवाद सिद्दीकी, मोहम्मद बख्श पांवर, दानिश हैदरी ऐं ॿिया अॻभर आहिनि। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे अॻवाननि मूजिबि क़ौम सां इहो वचन था करियूं त ईमानदारी ऐं ख़ुलूस सां उन्हनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं ऐं सिंध जे अमुन, प्यार, मोहबत ऐं भाईचारे जो दर्स ॾींदा रहंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk